यार पापा अच्छे ही तो डमर। हाँ हाँ दिलशेरा मुड़स रेल गाड़ी जी टिकट तो वरती पर गाड़ी छुटी वैसे इन करे गाड़ी में चढ़ी न सके बेचारो। हाँ रुंडा तू बिल्कुल सही तो चवी। जंहिं गाड़ी जी मूं टिकट वती हुई न पर उन गाड़ी ते तुम्हारी छोकरी चाकर खान जे घरां निकरी ऐं हली वई। यार वरी कहिड़ी बकवास तूं करे कमीना जा जा लठो क्या लठो। पंहिंजी थोड़ी गैरत के बचाए रख रुंडा जेका तोखे चाकर खान जे साम्हूं बीहण में कमी हुई। यार बाबा तू रुगो हाथ हाथ हू कमीनो कहिड़ी बकवास करे हो। हाँ भाई बुझो हाणे जल्दी हलूं घर हे माणे खे मोकिलियो बंगले ते किथे वाकई हे सही बकवास से कोन करियो का जांच पीछे त लही के। हाँ हाँ यार बाबा चई छा तो अम्मा के मोकिलियो वरी अम्मा के कैद करे छॾनि। हल त ॿई था हलूं जांच था करे अचूं असां। अरे चाकर खान दर ते बहुड़ा कुत्ता बिहारे छड़िया ते रुगो बता यऊ यऊ कन पाण न हलियासूं त पाण बिनी के चीरे फाड़े फिटो कंदा। यार बाबा हल त हली असां पंहिंजी भेण था मिलूं। कुछ गैरत कर गैरत पुतन के गैरत अचे थी पर तोखे गैरत नथी अचे। अरे जेकर तू गैरत जी गाल तो करी न तू गैरत है अॼु हलूं था छोरीअ सां मिलण पोइ मरूं या बचूं हलिया हल सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।